यार सुभाणे हिते फुज़ूल केर बि न वे, साईं दौरो कंदो ऐं महिरबानी करे पंहिंजा रोड रस्ता ॿुहारे छॾिजो। अव्हांखे त हुई गंद में रहण जी आदत आहे, पर साईं जो थोरो ख्यालु करे वठिजो। हा हा छो न, चवे त मायूं बि वठी अची रोड ते बीहारे छॾियूं, हार ठाराए अचूं, या अञा बि चवे त मसवाड़ त किथां तोब खणी अची साईं खे सलामी ॾियूं। वाह ॾाढो ठहीं पियो, नमक खाई बि न मञनि, उन्हनि त मयार कहिड़ी। हा तो वारे साईं त असांखे अॾाए छॾियो आहे, 3 सालनि खां पोइ त रुगो मोह ॾेखारणु पियो अचे, कहिड़ा अटे जा कटा ॾिनई आहे जो नमक खाइण जे ताना पियो ॾी। ऐं इहा कामरेड बाई तोखे माराईंदी। सही त चवे पियो, तो वारे साईं खे वोट ॾेई असेंबली ताईं पहुचायोसीं, ठहियो त ॻोठ जो रोड बि कोन, चवे थो बिजली मुंहिंजे वस में कोन्हे, गैस ते मथां खां बंदिश आहे, बाक़ी स्कूल आसो जॾहिं मंज़ूर थियो तॾहिं ठाराए वठंदासीं, बाक़ी कमु कंदो कहिड़ो, ऐं टाउन जे भंगियुनि जूं पघारूं तो वारे साईं जा माण्हू खायो वञनि, रोड रस्ता वरी हे ॿुहारियनि, ऐं कहिड़ा किला फतेह करे पियो अचे जो इस्तक़बाल लाइ राॼ ॿियो मेड़ी, हितां हुतां जा हक़ मेड़े कराची बंगले ते अयाशियूं करे हाणे साहिब जॾहिं ॻोठ जो दौरो पियो करे त तो जहिड़ा चमचा माण्हुनि खे ईअं पिया ॿुधाइनि जहिड़ो साईं जंग खटी आयो हुजे। ए तूं माठ कर, तो ई जिन्हनि जा ज़हन ख़राब कया आहिनि। ज़हन ख़राब कोन कया आहिनि, बल्कि ज़ंगियल ज़हननि खे पॉलिश कयो आहे, घोड़ा घोड़ा करे इहो ॿुधायो आहे त पंहिंजा हक़ सुञाणो, ज़िंदगी मुआशियात समाजी हक़ीक़तूं सभु तव्हांजे ख़िलाफ़ आहिनि, ख़ुशियूं रौनकूं सदियुनि खां तव्हांजे वजूद खां ई रुठल आहिनि, छो त तव्हांजे हौसलनि हार खे तस्लीम करे जाहिलनि खे हुक्मरानी जो ताज पाराए छॾियो आहे, तव्हांजूं ख़्वाहिशूं उमीदूं ख्वाब ऐं हसरतूं सभु इन्हनि जे हथां लताड़ियूं वञनि थियूं। मूंखे ॿुधाए त आम माण्हू जी हैसियत कहिड़ी आहे, समाज इन्हनि जो, कानून इन्हनि जा, रोड रस्ता शहर इन्हनि जा, कोर्ट कचहरियूं थाणा इन्हनि जा, हिकु बदतरीन समाज जी अॻवानी करे क़ौम खे ख़ुशहाली जा ख्वाब ॾेखारे सिर्फ़ पंहिंजा पेट भरिया वञनि था, ऐं अवां जहिड़ा वाठा वरी इन्हनि जी तबलीग करे माण्हुनि खे इहो ॿुधाइनि था त ॾिसो असांजा आका काफ़िलनि में अचनि था, हिते कफ़न विराइण जी रस्म हले थी, अवां लिबास सम्झी रक़्स कयो था, तुंहिंजो साईं तुंहिंजो आका, असीं छो झुकी सलाम कयूं, छो पेरनि ते हथ रखी गुलाम बणिजी साईं साईं कयूं, को फ़रिश्तो आहे, वली आहे, का पोहतर हस्ती आहे, या सिंध जो हीरो आहे, हिन कयो छा आहे, हिन जो किरदार छा आहे, 2 करोड़ जी सरकारी गाॾी, 5 पुलिस मोबाइलूं ऐं 50-100 तो जहिड़ा चमचा जेकॾहिं कंहिं गधे जे नाले कया वञनि त उहो बि पाण खे मोतबर सम्झणु लॻंदो, पर इन जो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त गधे में इंसानी दिमाग़ लॻल आहे। हा बाक़ी कुझु इंसाननि में गधे जो दिमाग़ ज़रूरु लॻल हूंदो आहे, जिन्हनि खे हर अकल वारी ॻाल्हि बुराई ऐं हर बहितरी तबाही लॻंदी आहे, उथण जो चऊं त सुम्हियो रहनि, हलण जो चऊं त वेहो रहनि, अहिड़ा गधे समाज लाइ उहे ख़तरनाक जरासीम हूंदा आहिनि जेके कैंसर वांगुरु जिस्म खे खायो वञनि था। इन्हनि जी तादाद जो वधणु अकल शऊर ऐं फ़लसफ़े जी पुॼाणी हूंदी आहे। तुंहिंजो मतिलबु आहे समाज जो सभु बुरायूं असांजे साईं जे करे आहिनि। चरिया साईं जे करे बुरायूं नाहिनि, बल्कि इन्हनि बुरायुनि जे करे तुंहिंजो साईं आहे। छा दुनिया जूं तरक़ी याफ़्ता क़ौमूं अहिड़ा हुक्मरान बर्दाश्त कंदियूं, अहिड़ा ज़ुल्म नाइंसाफ़ियूं सहंदियूं? हिते बोर्ड अचे थी, सॼी सिंध ॿुॾी वञे थी, पर एरिगेशन अमले खां वठी तमामु डीसीस ऐं सीएम जी टीम आजी रहे थी। मोटरवे ते 1000 रुपया टूल टैक्स वठण बावजूदि हिकु एसी कोच खे बाहि वकोड़े वञे थी, मुसाफ़िर सड़ी राख थी वञनि था, पर ज़िम्मेवारी जा अंग कंहिं ते लॻनि ई नथा। ॾोह सिर्फ़ कंडक्टर या ड्राइवर जो नाहे, मोटरवे पुलिस, हाईवे अथॉरिटी, ट्रैफिक पुलिस, हद जो SHO सभु ज़िम्मेवार आहिनि। इदारनि जी करप्शन ई अहिड़ा वाक़िया वजूद में आणे थी, पर असांजी सोच खे एतिरो त महदूद बनायो वियो आहे जो या घुमी फिरी टारगेट वरी बि उन्ही खे कंदी आहे जेको असां जहिड़ो ग़रीब हूंदो आहे। अमीर हिते बाजा, असां ज़िंदगीअ जा नज़राना ॾेई इन्हनि जूं तिजोरियूं भरियूं आहिनि, असांजे लहू सां इन्हनि जी औलाद वञे थी। हिते कानून जा कदम बि इन्हनि जे कदमनि ते हलनि था। मंशियात जी रोक लाइ लाकअप उहे कया वञनि था जेकी 300 रुपया मज़ूरी ते गुटका या सफ़ीना हलाइनि था। हैरत जी ॻाल्हि आहे त शहर जी पुलिस खे इहा ख़बर कोन्हे त गुटको केरु पियो ठाहे, ऐं असांजी नंबर 1 एजेंसी खे इहा ख़बर नाहे त इंडिया ऐं अफगानिस्तान मां मंशियात केरु थो आणे। तूं ऐं मां त साज़न वांगुरु बसि वॼाया वञूं था। सलाम उन्ही खे आहे जंहिंजे हथ में माल आहे। एतिरा माण्हू तिबी मौत में कोन मुआ हूंदा जेतिरा डंपरनि ऐं कुकड़ खणण वारनि मज़दाउनि मारिया हूंदा। हल इहो आहे त रोडनि खे वनवे करे छॾियो या प्रोडक्ट खे ई बैन करे छॾियो, पर असांजे कानून मुताबिक़ ड्राइवर खे गिरफ़्तार करे क़ौम खे ईअं ख़ुशि कयो वञे थो जहिड़ो पूरे पाकिस्तान में इहो हिकिड़ो ई ड्राइवर हो जेको ख़राब ड्राइविंग कंदो हो। पर जहिड़ा फ़र्द तहिड़ो समाज, जहिड़ा ज़हन तहिड़ा कानून। हा त पोइ समाज जे हिसाब सां हलंदे त कामयाबु थींदे न, इन्हनि अफ़ालनि सां त बुख मरंदे। अदा इहो ई त मसइलो आहे जो असां पोयां हलण खे अॻियां वधणु चाहियूं था। चमचागिरी करे अबरी सबरी नौकरी हासिल करे पघार ते महदूद ज़िंदगी गुज़ारण खे कामयाबी सम्झूं था, पर असां ॻाल्हि हक़ जी कंदासीं, इल्म अकल ऐं शऊर जी कंदासीं। भले दौलत गॾु न कयूं, पर पंहिंजे मक़सद सां सचा हूंदासीं। यादि रख, तुंहिंजो मरण हिकु तमाशो हूंदो, असां पंहिंजी मौत ते मुतमैन हूंदासीं। हिते ज़हननि सां रांदि खेॾी वञे थी, मफ़ादनि खे मक़सदनि जो रूप ॾेई ज़िंदगी जी दौड़ में जहालत खे आम कयो वञे थो। कामयाबी जी उहा सिफ़त जेका तव्हांखे पढ़ाई वई आहे, हक़ीक़त में उहा ख़ुदगर्ज़ी आहे जेका असल कामयाबी खां चिड़ खाईंदी आहे। असांखे ख़बर ई न आहे त कामयाबी हूंदी छा। मार्क मैनसन जी किताब द सब्टल आर्ट ऑफ नॉट गिविंग में लिखे थो त बेकोसी हिकु शराबी हो, निकम्मो, जुआरी, कंजूस ऐं घटिया क़िस्म जो इंसान हो, पर हिन में हिकु ख़ूबी इहा हुई त पंहिंजे बदतरीन ॾींहनि में बि हू अबरी सबरी
शायरी करे वठंदो। शायद दुनिया में इहो वाहिद इंसान हो जंहिं मां तव्हांखे असल कामयाबी जी निशानी मिलंदी। बेकोसी खे लिखण जो शौक़ हो, पर सालनि ताईं हिन जी लिखाई खे हर अख़बार, रिसाले ऐं पब्लिशरनि इन करे रद्द कयो छो त उन्हनि जे चवण मुताबिक़ बेकोसी बकवास लिखंदो हो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, बेकोसी जी ज़िंदगी मथां नाकामी जा बादल वधंदा विया, जंहिंसां हू वधीक शराबी थियण लॻो ऐं डिप्रेशन जो मरीज़ बणिजी वियो। बेकोसी हिकु पोस्ट ऑफिस में ख़तनि खे तरतीब ॾियण जो कमु कंदो, जंहिं मां हिनखे तमामु घटि मुआवज़ो मिलंदो। उन मुआवज़े मां हू शराब पींदो ऐं बाक़ी रक़म जुआ जी नज़र करे छॾींदो। आधी राति जो अकेलाई में शराब जे ढुक पीअण सां गॾु पंहिंजे खटारा टाइपराइटर सां शायरी बि लिखंदो रहंदो ऐं जॾहिं सुबुह जो अखि खुलंदी हुई त पाण खे फर्श ते सुतल ॾिसंदो। किसो ईअं ई हलंदो रहियो ऐं बेकोसी जी ज़िंदगी जा 30 साल गुज़री विया। उमिरि 50 सालनि जे ॾहाके ते पैर रखिया। तॾहिं हिकु नए एडिटर में अजीब दिलचस्पी पैदा थी। उन एडिटर खे बेकोसी ते तरस अची वियो ऐं हिन बेकोसी ते बाज़ी लॻाइण जो फ़ैसिलो कयो। बेकोसी उन एडिटर खे ख़त लिखियो त मूं वटि सिर्फ़ 2 रस्ता आहिनि, या त पोस्ट ऑफिस में रही चरियो थी मरी वञा, या लिखण जी कोशिश कयां ऐं बुखनि खे मारे छॾियां। पर मूं बुखनि में मरण जो फ़ैसिलो कयो आहे। तंहिं हूंदे बि लिखण जी आरज़ू रखां थो, छो त लिखण मुंहिंजो मक़सदु आहे। ऐं पोइ बेकोसी सिर्फ़ 3 हफ़्तनि में पंहिंजो पहिरियों नावल मुकमल करे वरितो, जंहिंजो नालो डाकखाना हो, जंहिंजे इंतिसाब में हिन लिखियो त हीअ किताब कंहिं बि शख़्स जे नाले नाहे। उन खां पोइ हीउ हिकु नावल निगार ऐं शाइर बणिजी वियो। हिन नावल जूं 20 लख कापियूं फ़रोख़्त थियूं। हिन जी शोहरत हर जॻह गूंजण लॻी ऐं पंहिंजी सोच खां ज़्यादा कामयाबी मिली। असांजे रण समाजनि में बेकोसी जी कहानी पढ़ी हिक ॿिए में जोश पैदा कयो वञे थो त ॾिसो, हिन कॾहिं बि हार तस्लीम कोन कई। हिन खे पंहिंजे पाण ते भरवसो हो, तॾहिं कामयाब थियो। पर हैरत जी ॻाल्हि इहा आहे त बेकोसी जी क़बर ते अॼु बि इहो लिखियलु आहे त कॾहिं कोशिश न कयो, छो त एतिरनि किताबनि जी फ़रोख़्त ऐं एतिरी शोहरत हासिल करण बावजूद बि बेकोसी खे इहा ख़बर हुई त हू हिकु शिकस्त खाधल इंसान आहे। हुनखे इहा ख़बर हुई त हुनजी कामयाबी जो राज़ इहो न आहे त हुनखे कामयाबी सां चाह हुई, बल्कि असल वजह इहा हुई त हू शिकस्त खाई चुको हो। हिन कॾहिं पंहिंजे पाण खे बदिलाइण जी कोशिश ई न कई। बेकोसी जी अज़मत इन में न आहे त हू तमामु मुसीबतनि बावजूद कामयाब थियो, बल्कि हिन जी अज़मत इन ॻाल्हि में हुई त हू पंहिंजे पाण सां ईमानदार हो। ज़िंदगी जे बदतरीन पलनि खे बि सीने सां लॻायो ऐं 5 नाकामियुनि खे बिना कंहिं देर जे क़बूल कयो। इहा ई बेकोसी जी असल कहानी आहे त हिन शिकस्त खे तस्लीम कयो। हिनखे कामयाबी में का बि दिलचस्पी न हुई। एतिरी शोहरत बावजूद ही मुशाइरनि में नशे में धुत थी वेंदो हो ऐं 5 मदाउनि सां बदतमीज़ी सां ॻाल्हाईंदो हो। शोहरत ऐं कामयाबी न हिनखे सुठो इंसान बणाए सघिया ऐं न ई हिन सुठो इंसान बणिजी कामयाबी हासिल कई। असांजो समाज, तालीम, तरबियत असांखे सिर्फ़ इहो सेखारियनि था त ॿियनि खां तेज़ थियणो आहे, अमीर थियणो आहे, सभिनी खे लताड़े टॉप ते अचणो आहे। हिन रवायती अंदाज़ जा मशवरा ॿुधी अहिड़ियूं मुस्बत ॻाल्हियूं जेकी असां किताबनि में पढ़ंदा आहियूं, असल में उहे ॻाल्हियूं तव्हांजे खामियुनि जे गिर्द घुमंदियूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी तव्हां पंहिंजनि खामियुनि ऐं नाकामियुनि खे अञा वधीक महसूस करण लॻंदा आहियो। तव्हां वधीक पैसो कमाइण जी कोशिश कयो था, छो त तव्हांखे लॻे थो त तव्हां वटि एतिरो पैसो कोन्हे जेतिरो हुजणु घुर्जे। तव्हां आईने जे साम्हूं बि इहो महसूस कयो था त एतिरा हसीन न आहियो जेतिरो सोचो था। पोइ तव्हां ॿियनि माण्हुनि खां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे बारे में पुछो था, छो त तव्हांखे लॻे थो तव्हां प्यार जे क़ाबिल न आहियो। यादि रखो, मुस्बत मनफ़ी किरदार जी शुरूआति हितां ई थिए थी, मक़सद मफ़ादनि में तब्दील थी वञनि था। हासिलात जी इहा हवस तव्हांखे सही ग़लत जी सुञाणप खां महरूम करे छॾींदी आहे। जेकॾहिं ईअं न आहे त पोइ असां वटि सभु इंजीनियर, डॉक्टर, वकील, प्रोफेसर ऐं सियासतदान सभु कामयाब आहिनि। ऐं जेकॾहिं सभु कामयाब आहिनि त पोइ समाज नाकामी जे ॾहाके ते छो बीठो आहे? मफ़ाद खे हासिल करण खां कामयाबी नाहे हूंदी, इन जो वास्तो सिर्फ़ तव्हां सां हूंदो आहे। कामयाबी उहो किरदार ॾींदी आहे जेको सजन ताईं दुनिया ते ज़िंदा रहंदो आहे, ऐं कामयाबी हमेशह मक़सद मां हासिल थींदी आहे, मफ़ाद मां न। असांजे ज़हननि जी तरबियत अहिड़ी रीत थियल आहे जो पढ़ाई में डिग्री, ज़िंदगी में नौकरी ऐं सुकून खे ख़ूबसूरत औरत सम्झूं था। पंहिंजी ज़िंदगी ते गौर कयो, हर मक़सद मफ़ाद में वेड़ियल आहे। अहिड़ा मफ़ाद जेके सिर्फ़ पंहिंजी हासिलात लाइ जदोजहद कनि था। ज़िंदगी जी इहा ई डोड़ तव्हांखे क़ौम ऐं समाज खां अलॻि करे थी ऐं हर नाजाइज़ अमल खे जाइज़ करार ॾेई तव्हांजे साम्हूं रखे थी। अहिड़े समाज में तव्हांजो मतिलबु सिर्फ़ तव्हांजे मफ़ाद सां हूंदो आहे। जॾहिं अहिड़ा बीमार ज़हन पंहिंजे पेरनि ते बीहनि था, तॾहिं क़ौम ऐं समाज जो ॿेड़ो ॿोड़े पाण खे कामयाब सम्झनि था। ॾुख ॾहे ते दमर बणिजी हयातियूं खसे विया। असां ख़ौफ़ जे लहरनि में परवाज़ कयूं पिया। मरण खां बचण लाइ ग़ुलामी क़बूली, गुलाम बि रहियासीं त बेमौत मुआसीं। ज़िल्लतनि जा ज़माना सजन खां ज़िंदगी जा मुक़दर रहिया, छो त असां अना जे अजूबनि में गर्क थी पंहिंजी ज़िंदा दिली ते मातम कया। हर दौर रहियो दहशत सां भरियल, वागूं बि हलियूं वहशत जे हथां। विख विख ते हलियो हिते वेरी आहे, हथ हथ में रखियल को टांडो आहे। तूं डोड़ पंहिंजे मफ़ादनि ते, असां जोड़ रखियो आहे ज़मीरनि सां। इहो वक़्तु ॿुधाईंदो तोखे त हूंदी छा कामयाबी आहे। तुंहिंजी चमचागिरी मफ़ाद आहे, मक़सद न, ऐं असांजी वाट मक़सद आहे, मफ़ाद न। तो सुखनि जे लाइ ज़मीर मारींदो, असां उन्ही ज़मीर ख़ातिर ॾुखनि खे बि क़बूल कयो आहे। असां ॿुधण जी ताक़त ॿोड़नि खे ॾेई अंधनि में ॾिसण जी आदत विधी आहे। जहालत छॾीसीं पेरनि सां तुॾे, इल्म ऐं अक़ल जी इबादत कई आहे। ऐं ग़ुलामी में पलंदा हूंदा तो जहिड़ा, असां हक़नि जी ख़ातिर बग़ावत कई आहे।